चाचा बटे की रात खाई आ हाँ घणे ही कान सॼो ॾींहुं दुखे थो काथे थो रोलंदो वती आऊं नक जो ॾाढो आहियां धीअ ॿिए न कोथियो माण्हुनि जे अॻियां पियो हलां माण्हू मूंखे ॾिसनि था त उन्हनि खे लॼ थिए थी पर मूंखे त शर्म ई नथो अचे न त ॿुधी न मरां हा चाचा छा लाइ थो माण्हुनि वटि वञे छो थो एतिरो रोले मन को रहीमा जो ॾस पतो मिले झंग पियो ॻोल्हियां वाहन जा कप पियो जांचां दिल में अचेम थो त इते किथे रहीमा जो लाश पियो हूंदो जे मूंखे उहो हथ अचे त बि शुक्र करियो चाचा अहिड़ी ॻाल्हियूं न कर चाचा मुंहिंजी दिलि चए थी रहीमा जीअरी सलामत आहे उनखे वॾेरे जाफ़र किथे लिकायो आहे अलाए जे कहिड़े हाल में हूंदी मुंहिंजी धीअ माई छा विञायो अथई न पुछण न ॻाछण नूस नूस कंदी वती वॾेरी कावड़ चिना ज़रूर कुझु विञायो अथमि तॾहिं त ॻोल्हियां पई इहो घर वॾेरे जाफ़र अली ख़ान जो घर आहे कंहिं चोर धाड़ेल जो घर न आहे आई आहे ॻोल्हा करण वारी वॾेरी दड़का ॾी मूंखे डेॼार न वॾेरी आहीं त पंहिंजे घर जी तूं कान वेठी मूंखे खाराई जो मूं ते अखियूं थी कढी हाँ माई ॻाल्हाई छा थी छिती त कान थी आई जिन जूं जवान न्याणियूं घरनि मां खणींदियूं से छिता न थींदा त ॿियो छा कंदा चक बि पाईंदा शुक्र कर जो सलामत बीठी आहीं रहीमा खे असां खणायो आहे छा जो आई मूंसां विढ़ण लाइ होश कर कुझु होश कर नंढ वॾाई जो लीको न लंघे वञ अव्हां सभई लीका लंघे वञो त मिड़ई ख़ैर इन करे जो वॾेरा आहियो असां कुझु बि त कड़ो थो लॻे वॾेरी तूं पाण न्याणी वारी आहीं पंहिंजे दिलि ते हथ रख पोइ ॻाल्हि कर पर माई नी में असांजो कहिड़ो ॾोह आहे रहीमा खे पंहिंजो भाउ वठी वियो अलाए जेके ॾांहुं असां कोन लिकायो आहे हुनखे सॼो घर पियो थी वञी ॻोल्ह बाक़ी जे तोखे विढ़णो आहे त पंहिंजे मुड़ुस सां वञी विढ़ जंहिं इहो कमु करायो आहे लालू खे खाराइण वारो केरु आहे वछ किले ते कुॾंदी आहे लालू खे कंहिंजी टेक आहे सा तोखे ख़बर कान्हे बाक़ी असांजो घर जंहिं फिटायो ख़ुदा कंदो त उन्हनि जो बि अहिड़ो हाल थींदो माई हरू भरू पिटू भरा था भेजे जानवर खान साईं सलाम वालेकुम वालेकुम सलाम खुश चाक चङो भलो सभु ख़ैर भला ख़ुशि अलहमदुल्ला हिकिड़ो मिंट आयो ॿाहिरियों दरवाज़ो त बंदि करे छॾ छोकिरा जानवर खान मूं तोखे हिन करे घुरायो जो मास्तर इब्राहिम अॼु शाम जो ॻोठा निकिरी वियो आहे सुभाणे सुबुह जो पाण ई पुटैंस ॻोठ पहुचंदा तूं ॿिन्ही खे सुञाणी खानो त ख़ाली अरशद खे आहे न साईं हा अॻे त रुॻो अरशद खे खणणो हो पर हाणे प्रिंस बि गॾु आहे हिन करे ॿिन्ही खे खणबो त पोइ हाणे इहो कमु असांजो आहे साईं तव्हां कोल कोन कयो ॼाण खान हिकिड़ी ॿी बि तमामु ज़रूरी ॻाल्हि तोसां करणी हुई तूं पंहिंजो माण्हू आहीं हिन करे मूंखे तो ते भरोसो आहे इहा ॻाल्हि सम्झ त तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में आहे ॿिए कंहिं बनी बशर खे न हिन ॻाल्हि जी ख़बर आहे ऐं न ख़बर पवणु घुरिजे ॻाल्हि कर कमल साईं इहा ॻाल्हि मुंहिंजे सीने में तफ़न रहंदी ॿाहिरि न निकिरंदी
शाबाश आई मुड़स माण्हू जानो हा हाणे ॻाल्हि ॿुध इन्हनि ॿिन्ही हमराहनि खे ख़तम करणो हो अॻे त रुगो अरशद खे ख़तम करणो हो हाणे प्रिंस बि गॾु आहे जेकॾहिं हुनखे छॾे ॾींदासीं त ॻाल्हि खुली पवंदी हाणे सम्झुमि साईं पर इहो कमु त लालू कंदो न न लालू इहो कमु करणु नथो चाहे ऐं न ई हाणे हुनखे इहा ॻाल्हि चइबी इन करे त मूं तोखे घुरायो आहे मूंखे तो ते भरोसो आहे लालूअ खे इन ॻाल्हि जी ख़बर न पए इहो कमु वझ वठी तोखे करणो आहे लालूअ खे बिना ॿुधाइण जे पोइ बि त ख़बर पवंदसि साईं पाण को ॼटको कमु कंदासीं छा कमु अहिड़े नमूने कबो जो कंहिंखे बि तो ते शक न पवे मूंखे तो ते भरोसो आहे तूं बि मूं ते भरोसो कर इहो त बराबरि आहे पर कमल साईं ॼाण खां न हथोड़ ते कर हीअ सूथी आहे कमु थियण खां पोइ बीणा ॾींदुसि पैसनि जी ॻाल्हि कान्हे कमल साईं तव्हांजो ख़ाली हुकुम ई खोड़ा पैसा वठी तव्हांजो कमु कया मुंहिंजे मुंहं ते नथो पए मिड़े ख़ैर आहे तूं मूंखां घुरिया थो रहनि पंहिंजी ख़ुशीअ सां थो ॾियां न अञा बि ॾींदुसि मेरे चढ़ छोड़ मेरी एक बात हाजिर बाबा हाजिर चल पुट अंदर मैं चल अंदर
मास्टर इब्राहिम ने पुट अरशद थे हिन जो ख्याल कजां का बि तकलीफ़ न ॾिजां असां थकल आहियूं ऐं आराम था अचूं ठीक है छुट्टी यो भाई यो मास्टर साईं का तकलीफ़ बकलीफ़ थी हुजे तो माफ़ी था वठो मंज़िल हणी आया आहियो थकल हूंदा हींअर करियो आराम हाल अहिवाल पोइ कबा बराबरि असां कहिड़ो ॾोह कयो आहे असांखे छो बेगुनाह खणी आया आहियो गुनाह ऐं बेगुनाह जी ॻाल्हि कान्हे मिड़ेया माण्हुनि खे खणणो गुनाह ऐं सवाब जी ॻाल्हि पाण ॾिसूं ई कोन आउं ग़रीब मास्तर माण्हू मुंहिंजो पुटु हाणे नौकिरी में घिड़ियो आहे असां कहिड़ा दौलतमंद आहियूं छा मिलंदो अव्हांखे असां मां मास्टर साईं असांखे हुकुम आहे त साईं वारनि खे का बि तकलीफ़ न थिए का अहिड़ी ॻाल्हि थी त असांजो सुर हली वेंदो कंहिंजो हुकुम आहे हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो तई थक भञी वठो असीं ॿाहिरि वेठा आहियूं का बि ॻाल्हि हुजे त हुकुम कजो बाबा थकी पिया हूंदा न पंध कोन थकायो आहे आउं बराड़ी जो माण्हू आहियां घणा ई पंध पिया था थकी त तूं पियो हूंदे मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे असांखे छो खणी आया आहिनि हिते अलाए जी ॿुधाइनि बि त कोन था मास्टर साईं ही मानी थो पाणी ही पियो थो जाफ़र बे खान मूंखां पोइ तूं घर जो वॾो आहीं पगदार आहीं बाबा मूंखां पोइ सभिनी तोखे पार था बाबा चाचा हाजी खुदा अव्हां खे पनाह ॾे असां सभिनी जा वॾा अमी आहियूं अव्हां जी छांव छल असां सभिनी ते हमेशह हुजे बाबा साईं में दिल जाए करो अलाह ते रखो अदा इब्राहिम ऐं अरशद वारा ख़ैर सां मोटी ईंदा अव्हां दिल न लाहियो अल्लाह ते त रखी वेठा आहियूं अमड़ उन्हीअ जो हिकु आसरो आहे पर हिननि मुआन थाड़ेलनि खे लॻे थो पंहिंजो औलाद कोन्हे जो हीअ परावा बचा खयो वञा था वञनि को काई कोन थो पवे वॾा के कहिड़ीअ न मड़ हा चाची इहे धाड़ेल त आहिनि ई ज़ालिम उन्हनि मुअनि जी दिलि त आहे पत्थर जी न त करे अहिड़ा कहर कीअं कनि जाफ़र बे खान खट दाख़िल थी पियो आहियां रुॻो नालो वञी बचियो आहे न त मज़ार कंहिंजी जो हाजी याकूब बच्चन में हथ विझे उहे हथ वढे न छॾिया हथनि में सग कान्हे रही बाबा बाबा साईं अवी दिल जाए करियो असीं ॻोल्हा में लॻा पिया आहियूं यारनि दोस्तनि खे बि चई छॾियो अथऊं ख़ुदा कंदो को न को बुरो थी पवंदो अधे कामिल जा त निंड ऐं आराम ई फिटी विया आहिनि न ॾिसे थो ॾींहुं न राति जिते को थोरो ॾस थो मिलेसि वञो पहुचे अम्मा ॾुखे वक़्त ते पंहिंजनि खे ख़्यालु थींदो शाबाश आहे कामिल खे अलाह अजर ॾींदसि अम्मा बाबा साईं अवी को बि फिक्र न करियो मासी दिलि वॾी करे अलाह कंदो सभु सुणाई थी पवंदी अञा बंदे जे वस में छा आहे बाबा साईं पोइ असांखे इजाज़त चङो बाबा अम्मा अलाह करे त बचनि सां गॾु ख़ुशि हुजे बाबा सभिनी जी पारत थिए दिल न लाहे अलाह कंदो ख़ैर सां अची वेंदा
मां कोशिश घणी थी करियां, दिलि खे ॾढ बि ॾाढा थींदी आहियां। माण्हू खलींदा आहिनि, कुझु वक़्त खां पोइ घर मोटी ईंदा आहिनि, पर उते पैसनि जी ॻाल्हि हूंदी आहे। हिते बि पैसनि जी ॻाल्हि हूंदी, ॿियो हाणे छा हूंदो? न मिठा, हीअ ॿी ॻाल्हि आहे, पर मां इहा ॻाल्हि कंहिं ॿिए सां करे बि नथी सघां। कहिड़ी ॻाल्हि आहे? इहो सभु मुंहिंजे करे थियो आहे। अजाया विसविसा न कर, अहिड़ी ॻाल्हि कान हूंदी। आऊं बि हिन घर में रहां थी, पर हिन घर में जेकी वहे वापरे थो सो मूंखां निकायो वञे थो। ईअं छो आहे मिठा? चाचा इब्राहिम वारनि जे खॼण खां अॻु मामा कामिल जी रोज़ अची वञे हुई। पाण ई अम्मा अलाह जी कहिड़ी सुस कुस पिया कंदा हुया, मूंखे ॾिसी माट थी वेंदा हुया। ईअं कीअं हूंदो? तोखे हिन ॻाल्हि जी पक त कान्हे न? तूं ई खणी सोच, पोइ तोखे ख़बर पवंदी त मुंहिंजो शक अजायो कोन्हे। अलाह कंदो सभु ख़ैर थी वेंदो। चाचा रमज़ान सकीना वारी ॻाल्हि ॿुधण खां पोइ हाणे मूंखे बि इहा पक थी आहे त इहो कमु अधे जाफ़र अलीअ ऐं कामिल करायो आहे। सकीना ई तूं ॿई हिकु जहिड़ा आहियो, रुगो शक ते गंढ ॿधी बीह रहिया आहियो। ॿिए हंधा किथां को पार पतो मिले त अञा ॻाल्हि ठहे। इहो त ठलो शक आहे न भोतार, कहिड़ी ख़बर इहो कमु कंहिं कयो आहे? न न चाचा रमज़ान, न, इहो ठलो शक कोन्हे को। कड़ी कड़ीअ सां मिलाए ॾिस त सॼी ॻाल्हि पधरी थी पवंदी। अरशद जी कार रस्ते खां थोरे पंध ते हथ आई, उन तरह में लालू ऐं जानण खां सवाइ ॿियो कहिड़ो धाड़ेल आहे? लालू ऐं जानण ते कंहिंजो हथ आहे, इहा बि ॻाल्हि का लिकण जहिड़ी कान्हे। आऊं भायां थो भोतार त लालूअ ही कमु पंहिंजी मर्ज़ीअ सां कोन कयो हूंदो। हुनजी मास्तर इब्राहिम अरशद सां कहिड़ी दुश्मनी? हा, बाक़ी कंहिं चोरियो हुजेसि त ॿी ॻाल्हि आहे। पक ई पक इहा ॻाल्हि आहे। इन ॻाल्हि खे बि ॾिसी रहंदासीं। हरू भरू तकड़ न कर भोतार, सम्झ खणी त जे इहो कमु हुननि करायो बि आहे त बि मञींदा थोरे। अजायो झेड़ो थी पवंदो भोतार। झेड़ो थिए त भली थिए, हाणे आउं बि माठ करे कोन वेहंदुसि। वॾेरा वॾेरा, हींअर वक़्तु कोन्हे झेड़े करण जो। झेड़े सां ज़िद वधंदो वॾेरा, हेठां ई वठिजे त सुठो। मिंथू आउं बि कोन कंदोसां न। मूं घणा ॾींहं हुननि जो मुंहुं रखियो आहे, हुननि मूंसां हेॾी कई आहे, अञा बि आउं माठ करे विया।